शहजादकोट में सैलाब मुतासरीन को राशन और टेंट समेत मुख्तलिफ बुनियादी सहूलियात के अदम फराहमी के खिलाफ SVP की जानिब से कोटमोटी चौक पर हाथों में बैनर्स उठाकर एहतजाजी मुजाहरा करके नारेबाजी की गई। असांजो एहतजाज AC शहजादकोट ऐं मुख्तियारकार शहजादकोट के खिलाफ आहे, जेके बिल्कुल भी गरीब ऐं बोल मुतासरनि सां नाजाइज़ी करे उन्हनि जा हक़ फॿाइनि था ऐं 15-15 ॾींहं माण्हुनि खे सही जे लाइ परेशान था कनि ऐं उन्हनि खे का बि रिलीफ नथा ॾियनि। त बाबा हे कमु तव्हांजो हीअं थींदो, हिते वञो, उन्हनि खे एॾो परेशान था कनि जो मायूस थी सॼो ॾींहुं उन्हनि जी ऑफिस में वेही वेही मायूस थी वापसि था वञनि। असांजो मुतालबो आहे त महिरबानी करे AC ऐं शहजादकोट जे मुख्तियारकार कयल करप्शन के ज़ाहिर करे बोर्ड मुतासरनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजो एहतजाज जारी रहंदो। साईं, ही एहतजाज जेको अॼु SVP जे तरफ़ां थी चुको आहे वो राशि मुख्तियारकार के खिलाफ़ आहे, जेको बोर्ड मुतासरनि जो माल खायूं पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे बंगलनि ते पहुचाए ऐं उहे मनपसंद माण्हुनि वटि पहुचाइनि था। जेके बोर्ड मुतासरीन आहिनि, जेके मुस्तक आहिनि, उन्हनि वटि को बि राशन नथो पहुचे, हक़दारनि खे हक़ नथो मिले। जंहिंजा घर टही विया आहिनि, जंहिंजो माल मुतासिर थियो आहे, जंहिंजो पाण बोर्ड मुतासिर थी विया आहिनि, उन्हनि ते राशि मुख्तियारकार उन्हनि वटि राशन नथो पहुचाए ऐं उन्हनि खे धमकियूं थो ॾे त असां तव्हांखे ॿधाईंदासीं। उन्होंने मजीद कहा कि AC और तहसीलदार शहजादकोट की जानिब से अपने मनपसंद अफराद को सैलाब मुतासरीन का हकूक़ देना इंतहाई अफसोसनाक और गलत अमल है, जिसके खिलाफ हम हर फोरम पर सिंध यूनाइटेड पार्टी की जानिब से भरपूर एहतजाजी मुजाहरे करेंगे। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्राहिम, वश TV शहजादकोट।